तो दीन मिलो किथा साईं जे दर खां रमज़ान रोज़ो हज नमाज़ या जेके भी फुरी कबन ये सब आमना जे लाल जे दर खां मिलिया बल्कि असां रब के रब भी इन जे करे मनो था जो मदीने वाले साईं फरमाया हर नेमत हर शय आमना जे लाल जे दर खां मिलिया मोहम्मद जे दर खां ही सब कुछ मिलियो मोहम्मद जे दर खां ही सब कुछ मिलियो कसम आ खुदा जो खुदा खुद मिलियो तो उन्हीं जा मिसाल दीन में मौजूद है इस्लाम में मौजूद है मदीने शरीफ में जॾहिं आमना जो लाल असांजे सरबतन जो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शरीफ आया तो मदीने जा जेके बि माण्हू हुआ उन्हनि जो शुरू खां जेको क़िबलो काबो रहियो सो बैतुल मक़दस मक्के वारनि जो क़िबलो बैतुल्लाह शरीफ पर याद रखो अव्वल जेको क़िबलो आहे अव्वल उर्फ़े आम में अख़बार में हेॾा होॾा असां ॿुधंदा आहियूं अव्वल क़िबलो बैतुल मक़दस जो ग़लत अव्वल क़िबलो मक्के काबतुल्लाह शरीफ कुरान को फरमाया इन्ना अव्वल बैतुन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिल आलमीन पेरियों क़िबलो मक्के वाला प्यारा मुसलमान भाइरो जॾहिं मुंहिंजा साईं मदीने शरीफ में आया तो साईं नमाज़ूं पढ़ायूं रुख मुबारक कयूं बैतुल मक़दस मदीने वारा ख़ुशि थिया जेको असांजो क़िबलो सो साईं जो को भी ख़िलाफ़ कोन्हे पर हिकिड़ो ॾींहुं रब फरमायो मुंहिंजा महबूब अवां खे हमेशह मदीने में रहणो आहे इन जे करे मां मदीने वारनि जो इम्तिहान थो इम्तिहान वो इम्तिहान हमेशा मख्फी हूंदो आहे अॻ में कोन ॿुधाइबो त ही सवाल थींदो ही थींदो न यो ऐन वक्त ते थींदो प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब खे अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे हुकुम फरमायो अॼु जेका हीअ अॻी वारी नमाज़ आहे ज़ोहर वारी नमाज़ आहे बरकातूं तव्हां बैतुल मक़दस ॾे रुख मुबारक करे पढ़ायो बरकातूं तव्हां मके वारे क़िबले ॾे रुख मुबारक करे पढ़ो मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब नमाज़ पढ़ाई बरकातूं थी वियूं 3 रकात खां बाद मदीने जो मीर घुमी वरी मक्के वारे क़िबले ॾे रुख करे वेठा हाणे इहो छोड़ो फ़र्क़ कोन्हे त भई साईं करीब बीठा वरी छोड़ो न एतिरो फ़र्क़ु आहे बैतुल मक़दस हीअं त वरी बैतुल्लाह शरीफ हीअं साईं जेको घुमी विया तो सहाबा किराम भी मुझे महबूब जे पुठियां घुमंदा हुआ सिफूं सॼियूं फिरंदियूं हुयूं जॾहिं निमाज़ ख़त्म थी अल्लाह जे महबूब फरमायो निमाज़ में हेॾो इनक़िलाब आयो छा तव्हांखे ख़बर न पई ग़ुलाम अर्ज़ कयो क़िबला असां बि नथा खाऊं ख़बर त पई आहे खबर पई साईं फरमायो तो पुछो पुछो नथा अर्ज़ कयो असांजा आका पुछण जी ज़रूरत कान्हे का असां क़िबलनि जे चकर में कोन था पऊं राणा असांजे ईमान जो क़िबलो तूं मोहम्मद आहीं असां काबनि जे चकर में छो पऊं असांजो असल क़िबलो आयो आला हज़रत साईं रहमतुल्लाह अलैहि फरमायो हाजियो आओ शहंशाह रौदा देखो हाजियो आओ शहंशाह रौदा देखो काबा तो देख लिया अब काबे का काबा
असा किबलन के चक्कर में कोन था पाऊं सोना हे त हिकड़े किबले खां एक किबले जे तरफ तवा रुख कयो हा पर कई बण दे कयो हा कई चबर दे रुख कयो हा असा सब गुलाम हाजत इस्लाम जो पैगाम तुले त अव्वल मोहब्बत मदीने के बीवी अव्वल इत्तबा आमना जे लाल जी जिन जो खुद खुदा ज़ात जैसा खुद खुदा की जात मोहब्बत थी करे अवल उन्हीं जी सलामी जो हिदायत फरमाए दुआ ते भाई जो भी थिया कर नफ्स खे कतलाम गोलात गोलन जो रह तू मुदाम उनका तू जो नाम लिख दे लाहू चलने ये तो जोगी तपो अव्वल गुलाम महबूब जे गुलाम जो महबूब तो पूरी जी गाला पर उन जे गुलाम जो गुलाम थी देखा जेके उन सोने सां मोहब्बत कंदड़ आहिनि जेके उन सोने जो चर्चो जिक्र वधाईंदड़ आहिनि उन्हनि जो गुलाम प्यारा मुसलमान भाइरो अॼु कुछ माण्हू चवनि था त असांजे लाइ अल्लाह ही काफ़ी अल्लाह ही काफ़ी ईअं अल्लाह कीअं काफ़ी थींदो जंहिं तोखे रब जो दर ॾेखारियो जंहिं तोखे इस्लाम सम्झायो जंहिं तोखे सिधे राह ते हलायो अॼु उहो छुटो मुझे अल्लाह ही काफी है मेरे लिए अल्लाह ही काफी है सोना ये अल्लाह कदीम काफी है हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक जो अकीदो बुधो अल्लाह के महबूब फरमायो हिकड़ी जंग तैयार आ उनमें हिस्सो वठो जेका जेकड़ी मदद पुजे उनमें हिस्सो वठे मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो सहाबा कराम पंहिंजे घर रवाना थिया तो सोन जो ज़रो खणी आयो तो मुंहिंजा प्यारा बकरो खाए आयो तो बकरी खाए आयो तो उठ ज़रो खाए आयो तो कहिड़ो सामान खणी आयो हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक जो ही मोहब्बत मुस्तफा में हाल हो जो सामान त सॼो घर जो बधाओ पर दीवारुनि खे हथ था फेराइनि दीवारुनि खे मुंहिंजे हबीब जा माण्हू आया चवण लॻा या अबू बकर अव्हां जो इंतज़ार आहे ॿिया सभु माल खणी आया सुणे अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाब ॾिनो उन अबू बकर सुणे जवाब ॾिनो वो सिद्दीक अकबर के हमराज़ अहमद वो सिद्दीक अकबर के हमराज़ अहमद रहा उम्र भर में जो तुम साथ अहमद